बाडा जे दरगाह शरीफ मस्जिद ऐं क़ब्रिस्तान जे दुकाननि ऐं ॿी मिल्कियत जी आमदनी जो नाजाइज़ इस्तेमाल करण वारियूं ख़बरूं सोशल मीडिया ते हलाइनि था। बाडा प्रेस क्लब जे अॻूणे सदर ऐं सीनियर सहाफ़ी निज़ाम कोलाची खे मिलंदड़ धमकियुनि ऐं गारगंद ख़िलाफ़ बाडा प्रेस क्लब जे सर ते मुख़्तलिफ़ सियासी समाजी वापारी तंज़ीमुनि तोड़े सहाफ़ियुनि पारां बाडा प्रेस क्लब वारो ज़ैब अली सारियो, जमील चांडियो, अलाह रखियो कंदड़ो अनवर अस्करी, अली रज़ा नुनारी ऐं ॿियनि जी अॻवानी में बैनर हथनि में खणी एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतिजाजी मुज़ाहिरे में पीटीआई जे ज़िले अॻवान असगर सारियो पंहिंजी पार्टी वफ़द सां गॾु शिरकत कई, जॾहिं त सिविल सोसाइटी अॻवान नूर मोहम्मद बुलेदी, मुर्तज़ा गोपांग, एडवोकेट ज़ुबैर अब्बासी, एसटीपी जे असगर नुनारी, मुनवर नुनारी, एम सफ़र बलोच, पीपी शहीद भुट्टो जे फिदा तुंजो, बाडा सुजाग फोरम जे अहमद बशीर नुनारी, बाडा तालका मूवमेंट जे कामरेड अज़ीज़ बिरोई, सहाफ़िन आमिर चांडियो, मोहम्मद अमीन सियाल, वाहिद सिंधी, मोर चना, रफ़ीक अहमद अबड़ो ऐं नासिर सियाल शिरकत कई। एहतिजाज कंदड़नि सिंध जे सहाफ़ियुनि थींदड़ ज़ुल्म ऐं नाइंसाफ़ियुनि ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। उन मौक़े ते एहतिजाज कंदड़ सहाफ़ी अॻवान दाईंदे चयो त काफ़ी अरसे खां सिंध अंदरि सहाफ़ी बिरादरी जा हक़ सॼे अलम बुलंद करण जे ॾोह में भोतारनि पुलिस ऐं नाम निहाद अॻवाननि पारां ज़ुल्म ऐं ज़्यादतियुनि जो सिलसिलो जारी आहे। किथे सहाफ़ियुनि खे शानदार अज़ीज़ मेमून जीअं गोलियूं हणी शहीद कयो वञे थो, त किथे मतनि कूड़ा केस दाख़िल करे परेशान कयो वञे थो। जॾहिं ज़िंदगी जा 30 साल सहाफ़त खे अर्पींदड़ रोज़ानी अवामी आवाज़ बाडा जे सीनियर रिपोर्टर निज़ाम कोलाची खे पिणु हक़ सच लिखण जे करे मोतमार धमकियूं ऐं गारियूं ॾिनियूं पयूं वञनि, जंहिंजी सख़्त लफ़्ज़नि में मुज़ामत कयूं था। उन्हनि चयो त सहाफ़ी निज़ाम कोलाची अकेलो न आहे, सॼी सिंध जा सहाफ़ी सां गॾु आहिनि। उन्हनि एसएसपी डीआईजी लाड़कानो ऐं आईजी सिंध खां घुर कई त बाडा जे सीनियर सहाफ़ी खे क़तल जूं धमकियूं ॾींदड़ ऐं संदनि सरपरस्तनि ख़िलाफ़ क़ानूनी क़दम खणी इंसाफ़ ऐं तहफ़्फ़ुज़ फराहम कयो वञे। ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। रिपोर्ट वाहिद सिंधी, सिंध सोशल न्यूज़, बाडरे।